अपडेट कयो पिया सांगड़ मां ब्यूरो चीफ गुलाम कादिर जी रिपोर्ट मुताबिक़ त सांगड़ लॻ ॻोठ कासिम भुगटी में पुरानी तकरार तां नौजवान गोलियूं हणी क़तल। भोगे जे ॻोठ कासिम भुगटी में नौजवान शाहीन अली पुट अब्दुल रज़ाक भुगटी गोलियूं लॻण सबबि क़तल कियो वियो। जंहिं थदे ते दमदणी हवाले कियो उहो बि ॿुधाए वञी पियो त कंहिं पुरानी तकरार तां सौट नथां क़तल थियो आहे। लाश खे सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो वियो आहे। पोस्टमार्टम में ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कियो वेंदो। हिताला तरीन अपडेट आहे नवां सां शेयर कयो पिया सांगड़ मां सांगड़ लॻ ॻोठ कासिम भुगटी में पुरानी तकरार तां नौजवान गोलियूं हणी क़तल। भोंग जे ॻोठ कासिम भुगटी में नौजवान शाहीन अली पुट अब्दुल रज़ाक भुगटी गोलियूं लॻण सबबि क़तल कियो वियो। जंहिं थदे ते दमदणी हवाले कियो उहो बि ॿुधाए वञी पियो त कंहिं पुरानी तकरार तां सौट नथां क़तल थियो आहे। लाश खे सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कियो वियो आहे। पोस्टमार्टम में ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कियो वेंदो।